जा कर्म हने मुर्शिद जा कर्म हने ए कुर्बो मुर्शिद जो अता तहां ऐसा के ई आलम त बुधाइंदा न पर असा के कुरान भी बुधाइंदो आहे अर्रहमान फसबिल खबीरा रहमान जी खबर कहीं बा खबर को पुछा को असा के इयो पतवा त असा जे अल्लाह के कमर वारो वधिक सुञाणी दो असा जे रब के कमर वारो वधिक सुञाणी सुभान अल्लाह दोस्त मुके वधिक टेम न दिनो पर इयो भी चंद लफ्ज मा वधिक गलान सिर्फ ई बाह जो वाक्यो अदा अर्ज हिया त मु ट्रैक्टर जो ड्राइवर हजूर बश बिरोई सामो चौक बिरोई जा दुकान भी अथव हजूर बश के बिरोई जे कूरन ते बिरोई वेठा होया उन जो मा ट्रैक्टर हलाइंदो होसे मुझो वालिद साहब मोहम्मद मलूक उन जी बनी कंदो होयो पोते कुणमत भी कंदास उन जो ट्रैक्टर भी मा हलाइंदो दिल में कुछ ख्याल थियो त यार एड़ो को कामिल शख्सियत मिली वने उन सा बैयत थियूं उनको जिक्र वठूं अल्लाह दोस्तों ये गाल ता तवज्जो रे बुधजो ये गाल ता तवज्जो रे बुधो पर मेहरबानी हिकड़ी कयो खुदा वास्ते ते वेहो छोदा गिलम भी पया है सब कुछ पया ये गाल वर भी इंशाअल्लाह ताला ए जके फकीर ना गड बा में गिरान नालो ना खणो उन जे कनन में इंशाअल्लाह ताला सजी रात गूंजंदी त ये की आश के रसूल फकीर वरी असा पिता पधरा करे दो ते करे दोस्त जके ता बिठायो ये जके बिठायो मेहरबानी करे वेहो गिलम वेशाला प्यार से वेहो त वरी पोया पे अचन त ओ भी दिसन वरी पोते वेहन सुभान अल्लाह आई ही गाल तवज्जो रे बुधो ही घणियों महफिलूं रोज न थींदियूं तने करे आया हो आलमन के कन दई तवज्जो दिल सा बुधो हकीकत ही जका ता जी घड़ी आ न हे जको घड़ो न यो ता जी वेहण जाया नहीं ए वडे करम जो गाला मां अर्ज पे कहे त मु दिल में ख्याल क्यों त कहीं कामिल हस्ती सा वनी दस्त बैत चा सुभान अल्लाह मु निंद्र में ख्वाब दिठो मदीने यार साईं जी मेहरबानी सा मुर्शिद हुसैन ज़ारत कराई पुत्र तू केड़े कामिल के कोल तू अजो तुजे ला दरवाजा खुल्या पन सुभान अल्लाह मा जे मल वने उस जेको चेहरो मा ख्वाब में ॾिठो वो मुर्शिद हुसैन जो चेहरो ॾिठुम मु वनी दस्त बैत थियम 8 महीनन को बाद में घणा महीना 8 महीना जेको मुर्शिद जिक्र समझाइंदा न वो जिक्र कनन सामदो दे ओ फकीर जेको मुर्शिद सबक दींदा न उन सबक के असा वरी वर जायो से मुर्शिद जेको सबक दिनो उन सबक इसके असा लगातार पढ़ंदा रहा से 8 महीनन में ये मेहरबानी थी वई खुदा शायद मुखे जन कन पतो कोन होयो पर मालिकन के अग में ही पतो होयो या मां कदे भी कैसा गाल कोन कया पर आज इन वारा जे शहर में ओ हुसैनी फकीर मां तो के या भी बुधाए सोच दा त मुझे मुर्शिद हुसैन के यो खबर आ गई अग में मां ताजद जी नमाज पंजू भरी से रेस ईद मोहम्मद बिरोई जो पेट्रोल आए न जाते हाने अबड़े जो पेट्रोल थवा आ ईद मन जो सेलर इने विच में गिटी बिरोई जा दुकान इते मा सोटरन को बंजू भरे इते लाहिंदो त मा अर्जु क्या त असुर जो मा ताजुद पढ़ियो जनी मतलब मा ताजुद पढ़ी उन मुसले ते बैठो जनी मतलब बैठो जो तो खुदा शायद मुर्शिद हुसैन आया मुर्शिद हुसैन आया मुझे मुंह ते हथ सजी जान ते हथ पर जिए नंढड़े बचड़े के पंजी अम्मा कहीं शैमू नफरत न कंदिया खुदा जी जात जो पंजी अम्मा जी मुर्शिद सजे जिस्म ते हथ यो ताजुद वारे टेम ते या मुर्शिद के अग में खबर है अग में मेरे पर या हाने तो हकीकत बयान त भली आलम सगोड़ा बुधा त या मेहरबानी मूसा मुर्शिद आगो मुखे जन करे मां जल्दी में ओडी में गाड़ी स्टार्ट के में मालिक चयो हजूर बच के पुटरा जो साजुर तो वने मां जो बचुआ खैणो भी ताए ओ तो जिन में गाड़ी काए में पंजो पान कोडर भी हणंदो जेका गाल होजे सजो दी खुशी में कम कर बेपारी नमाज जो टेम नमाज पढ़ण वैसे ईद में जे सेलर में मस्जिद उते नमाज पढ़ी निकतो से गाड़ी के चालू कया गाड़ी मुझी चालू थे कोन गाड़ी एयर थी वई मां जो नई गाड़ी के छा थी हुआ एयर थी वई नेट आखिरकार मां एयर कढियम गाड़ी जी एयर जो कढियम
जेको फील पंप फीएड जो आमो सामो दा फील पंप हणबा तो हुन जा तेल जा शनकारा सजा मुझे कपड़न के लगन पिया जेडी मल कपड़न के मां तो गाड़ी जी एयर कढी गाड़ी के चालू कर जेडी मल निकतुस समझ सोटन वार रोड सा तो अगते जो वने त डाडी सा हरमा बीठो अदा मुके भी अगते हलणो आ अदा वे पोयो ट्राली में जेडी मल ट्राली में पोयो चढ़ियो त खबर अथवा त जेडी मल मुझे मुर्शिद करीम जी तकरीर हलंदी आ जेडी मल हिनन जो वारो इंदो आ त मुर्शिद हिनन के रगड़ींदो आ बियो नंबर 61 ही जे में रेस ठारे खान जो भी साईं जो नालो वठंदा जे में फरमाइंदा खुदा थोबी तो घुमाए या जेडी मल कैसेट मां हलाई हिन के पोयो गुस्सो घट वट गारियूं दे घट वट गारियूं गला दींदो हले नेट आखिरकार जेडी मल हिनन जो स्टाफ आयो मजूरन चौथा दा हे लहंदो मा चौथा ठीक वा हे लथो मां गाड़ी के गैरजन त मजूरन पहुंचो दा हे नबी साईं जो बेअदब भयो घट वध गालाए पो अदा मचो वनी पे खेर में बेअदब जो कम ही इहो हुंदो चेदा वो त ठहे पर साईं कंबर वारे की भी गारियूं दिनियूं तई साईं कंबर वारे की मचबा छडे से ब वनी पे खेर में जेको जो आखिरकार नेटे मां गाड़ी के गैर ने खुदा गवावा मां कलच छजा गाड़ी मुको अगते हली अलाए गिराड़ी ऊपर फासन अलाए केड़ी गाड़ी बुट बुट करे भेजी वनी दिल में चम त जेकर है मां ते गार दिया पी ते गार दिया ते हिन के कुछ न कुछ चमा था इन मुर्शिद मुझे के घट वध गाल आयो आ नबी जे शान में गुस्ताखी कई दे इन सा कुछ गालाया त सही मां गाड़ी जी चौकश की जेदी मला गाड़ी जी चौकश कर गाड़ी के मां जो दा मुलाए ते बी त सही तू जो असा डो केड़ो कयो से जो तू असा के गाड़ियों तो दे मुझे मुर्शिद के घट वध गालाइंदो जे ता अहले सुन्नत जमात जे कंबर आरा सुभान अल्लाह दोस्तों असा जे इन स्टेट ते तंजीम इस्लाल फुकरा हुसैनी सिटी जा सदर साईं हजरत अल्लामा मौलाना मौलवी निसार मंगारी भी जलवा फुल चान नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी नारे पीर मुर्शिद हुसैन आय अली जो नारो दिल खोले हणदा क्यों अली असा जो असा अली जे बचड़े जा मुरीद आहियूं अली जे बचड़े जा असा मुरीद आहियूं दिल खोले इन नारे को न शक न कंदा क्यों मुझे मुर्शिद फरमाइंदो आ ना त नारे को शक भी न क्यों नारे को नफरत भी न क्यों दिल खोले नारे नारे हैदरी अली असा जो असा अली जा नबी फरमाइंदा ना मन कुंतु मौला फहाजा अली उल मौला जां जो मां नबी मौला अली भी उनी जो मौला जंगे ओहद ना मा फजाइल अमाल खुदा शाहिद जमात तबलीगी जो पढ़ियो में उन्हें में मुझे मौला जो शान से तो साईं बाहु तो बता 2 मिनट दे नहीं कर सुभान अल्लाह दा गाल जी कर हाय हाय मैं अर्ज पे कया जेरी मला इनके चम त बातू जो डो सा केड़ो के तू गारियूं तने मुझे मुर्शिद के ए नबी साईं जी शान में बेद हुन च हम कई न तम के ता अहले सुन्नत जमात वाला त बिदअती हो मुशरक हो काफर मददा काफर आ तू बिदअती आ तू मुशरक आ तू असा तू चुके तू ये छो तो चवे चिता चौथा त नबी से पीर मुर्शिद के पेरे पहुता चौथा उनके सजदो के मजदा सजदो असा जो अल्लाह जी जात देखया रब्बुल आलमीन के सजदो आहे उन वादिल कहार के सजदो आहे लेकिन असा पंजे पीर मुर्शिद के जेकर पेरे पहुंदाऊं ए हथन ते चुमी दींदाऊं यो असा जो अदब होंदो आहे सजदो त असा जो अल्लाह जी जात की आए ते चिता चौथा त नबी के इल्म गैब भी आए त हाजिर नाजुर भी आए आदम जो नबी के इल्म गैब भी आए त हाजिर नाजुर भी आए नबी के इल्म गैब भी आए त हाजिर नाजुर भी आए जे कुरान पाक में लिखल कोन है मा चो अदा गाल बुध मुल्ला मा चो अल्लाह हमद को वती वनास ताई जेको भी कुरान पाक नबी जो
तू मुखे पढ़ी न तो बुधाई त मां तोखे छा कया चे त तू खणी छा भी चो कुरान में मां चो तू चईंदो त कुरान में लिखियल कोने पर मुंहिंजो मुर्शिद हुसैन आ साईं कंबर वारा फरमाईंदा आहिनि ओ मुल्ला जेको तो 8 ॾींहंनि जे अंदर खाधो अच त मां तोखे ॿुधाए छा खाधो थी छा पीतो थी न ॾसाए त तुंहिंजे कढाया जेकॾहिं ॾसाए त इहा जमायत छॾे न हक़ वारी जमायत में शामिल थी वञे चेदा गाल जो मकसद इहो आहे त तुंहिंजे मुर्शिद खे जिनायत अमल में आहे जिन्ना उनखे ॾसनि था अदा है नबी जे बचड़नि जो भी बचड़ो आहे उनजी औलाद जी औलाद आहे उनखे जिन्ननि जे वसीले कहिड़े भी ख़ुदा हुनखे इहो इल्मु ॼाणायो आहे तो हू बुधाए तो पर जेको कायनात जो नबी आ जंहिंजे करे खुदा सॼी कायनात बणे छा उनखे ख़बर कान्हे चे न उनखे पतो कोन्हे नबीअ जी खट जे हेठों तोबा नौज़ बिल्लाह हिन अलाए काफ़ी ॾींहं गुज़री आहिनि हिन अलाए कुती जो बचो चयो अलाए ॿिले जो बचो चयो चे जॾहिं मरी वियो 3 ॾींहं गुज़री विया 3 ॾींहंनि खां बाद में जॾहिं बदबू पैदा थी तॾहिं नबीअ खे ख़बर जेकॾहिं इल्मु ग़ैब हुजे सां त ॾसेसां मां चयो तूं जीवन जी ख़बर वञी इन ते पई नेठ आख़िरकार हे चे तूं काफ़र मां चा तूं काफ़र हो चे मूं मोमिन मां चा मूं मोमिन हो चे मूं हक़ ते मां चा मूं हक़ ते नेठ आख़िरकार हिते चिड़ंदा मां चयो ॻाल्हि ॿुध तूं तो चईं तूं काफ़र मां तो तू तो चाहे मुंह मोमिन मां तो चाहे मुंह मोमिन हाणे ॿई था गिरऊं बाहि में जेको कूड़ो सो सड़े जेको सचो सो बचे चे बाहि में जेको आहे सो काफ़र गिरंदा मुस्लमान मां चयो ॻाल्हि ॿुध बाहि काफ़र खे साड़ींदी मुस्लमान खे साड़ींदी चे बाहि काफ़र खे मां चयो काफ़र आहे तॾहिं नथो लही असां त मोमिन आहियूं त हिते हिन हा कई पोइ हिन जा पंहिंजा रिश्तेदार बि मौजूदु हुया रिश्तेदार भी मौजूद हुया उन्हनि चयो छा ॻाल्हि आहे मां चयो हीअ ॻाल्हि आहे हुननि छा कयो हुनखे बि बाहूं ॿधियूं मूंखे बि बाहूं ॿधियूं हुनखे चई इन ॻाल्हि खे छॾे मां चयो त जेकर विच में केरु पए थो त ॻाल्हि खे छॾिजे त वञी पए खेर में मां बसड़ी करे पंहिंजे ट्रैक्टर ॾे अॻिते वधियुसि मां चयो नारो त अलीअ जो हणा नारो तालीअ जो हणा मतां दिलि में ईअं चवे त फ़क़ीरो असां जो ॻोठु ॾिसी असांजो शहर जी गांचन जो हुयो फ़क़ीर जो नालो न खणिजे पर खणणो पवंदो त शहर बि उन्हनि जो हुयो गांचन जो चे हाणे मां चयो नारो ताली जो मां खुदा गवाह मां या अली मौला अली कम त हिन जे मथां जीअं न मिर्च पइजी चे हाणे काथे थो छॾे हाणे अचु त बाहि में गिराए त मां चयो अचु त भला अचो त खुदा गवाह मूंखे इहो बि पतो कोन हो त बाहि में वञण जे लाइ छा पढ़िजे छा हिन जे हे घर वधीक हुयो कंध ते रुमाल पथारे नफ़िलनि में शुरू कयो मां बि हिन खे ॾिसी नफ़िल शुरू कयो बरकातूं नफ़िल मां पढ़ियो दिल में इरादो कर अल्लाह पाक ला शरीक है केने शरीक नहीं बल्कि नमाज को पाक रोजे को पाक ताजिद को पाक हर चीज को मुझो रब पाक बल्कि वो कम छो न कया जंहिंमें ला शरीक भी शरीक है वाए सलात रब फरमायो इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाह व उन्हीअ जा फरिश्ता हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सलात ऐं सलाम मोकिलींदा रब फरमाता या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो अॼु तव्हां सभु ईमान वारा ए ईमान वारो अहिड़ी तरह तव्हां बि मुंहिंजे नबीअ जे मथां खूब सलात ऐं सलाम मोकिलियो मूं सलात पढ़ी ऐं मां चयो मुर्शिद जो बि सबक़ इहो ई आहे सलात बि पढ़ंदो रहां रोवां बि मुंहिंजा मौला न कंहिं दुनिया जी मूंखे लालच थी ऐं अॼु ॾींहं ताईं ख़ुदा बचायो आहे इन लालच खां ए रब मूंखे न कंहिं दुनिया जी लालच थी न पैसे जी लालच थी न कंहिं पंहिंजे पाण खे वॾाई करण जी लालच थी मुंहिंजा मौला पर जेकॾहिं मां तुंहिंजे नबीअ जे ख़ातिर बाहि में वञी रहां जेकॾहिं तो पंहिंजे नबी खे इल्मु ग़ैब ॾिनो आहे ऐं हाज़ुर नाज़ुर करे मोकिलियो अथई त मुंहिंजा मौला अॼु हिन बाहि खां मूंखे बचाइजे
ये बाया मुझा मौला नाबो बचाए सकंदो नादो बचाए सकंदो मुझा मौला पंजे नबी जे खातिर मुझी लज रखो खुदा गवावा उन को बाद में मां सलात पढ़ंदो रहा सलात पढ़ंदे पढ़ंदे नबी के अर्ज कहंदो या रसूल अल्लाह या सैयदी या हबीबी या कुरत आईनी फिदा का बी वमी ए बिनी जहानन जा सरदार नबी तो पंजी अम्मा के कुर्बान कयो तो पंजे अबे के कुर्बान कयो ओ मुझा हबीब तो नबी जे खातिर बाय में वनी रह मुझा महबूब करीम नबी ये बाय हुआ है जा तो ना अम्मा बचाए सकंदी ना अबो बचाए सकंदो मुझा नबी खुदा जे कने तो के इल्म गैब दिनो ताजो हिन बाय को मुखे बचाए जाए आज हिन बाय को मुझे उनके बचाए जाए मुझी मदद करे तो खुदा गवावा तो उहा मेहरबानी थी ॾिठुमि त हीअं ज़मीन झटको हुयो जंहिं महिल झटको त जबल पहाड़ सां मुंहिंजा उन खां बाद में नबीअ जूं नीलूं ज़ाहिर थियूं नबवी मस्जिद जूं नीलूं गुंबद तां जो मुंहिंजी सुनहरी ॾियारी थी वञी नज़र पई मुंहिंजो कुर्ब थी वियो आ मुंहिंजा मुर्शिद हुसैन आ मुंहिंजा रहबर हुसैन आ मुंहिंजा आका हुसैन आ मुझा हादी हुसैन कामिल मुर्शिद शाजे लायक बुआ जने कोई भी मुरीद कहीं भी मुसीबत में पाए पंजे मुर्शिद के सड करे मुर्शिद ते अची वने अज को बाद मुझे मथो केड़ी मुसीबत हुंदी आ अदाबा त कुछ भी न खुदा जी जा जो कसम मौलवी फांसी जे तख्ते ते भी मुके हुसैन बचायो फांसी जे तख्ते ते भी मुके बचाण वारो इयो कंबर वारो साईं अचो वो कुर्बा वो मेहरबानिया कामिल मुर्शिद छाके जब अदा मुरीदी न हुंदिया सब कोई मुरीद कंदो वने पर मुरीद जी माना चाहे जेकने 100 मेल ते नजर पए एक मुरीद करे 300 मेलन ते नजर पए तो मुरीद करे 300 मेलन ते नजर पए 3 मुरीद करे 400 मेलन ते नजर पवे 4 मुरीद करे 500 मेल ते नजर पए 5 मुरीद करे हिते हिसाब ता करे इस्तिबादन जो इल्म छाके चेबो इस्तिबादन छाके चेबो मोबाइल ते गाले तो हलो हो तो मोबाइल ते गाल मोबाइल के छड हित साईं जावेद बीठो मौली साहब बीठो मुर्शिद काथे भी हुजे मुरीद सा गालाए मुरीद बुधे मुरीद गालाए मुर्शिद बुधे इयो काथो मिलदा इयो च मुर्शिद कामिला वटो इयो काथा मिलदो च मुर्शिद कामिल पो जेकर एड़ो मुर्शिद असा जो होजे त पो फकीर मोहम्मद पना पो फकीर मोहम्मद पना काडो तो कोने साल पैदा कोने अदा ये नजर सा हर चीज बरकी रहूं तहां जा भाग भलान खुदा जो कसम अज भी वक्त थी जेकर जिक्र न वरतो ते इन दामन में चुंबड़ी पै जाए सुभान अल्लाह हाय हाय कुर्ब थो मुझा मुर्शिद हुसैन मेहरबानी कर हाय हाय मेहरबानी थी वई साईं जन सामो अचिया चेहरो सामो अचियो कुर्ब थियो सामो जलवे पर त बाहर मानू जेके होया खुशबू थी अचे अदामा चो कंबर वारो साईं आयो आहे मुझो मुर्शिद हुसैन आयो आहे मुझो रहबर हुसैन कंबर वारो साईं अचो वो मदद फरमाए जेरी मला हिन डिठो में त शन फिल पड़या घणा छ न फिल शन फिल शहन न फिलन को बाद में सूरा यासीन पढ़ी जेरी मला तुर जाऊन ते आयो मा जो हाने मुलाओ थी हाने मुला दे चपी त साड़ियां तो मां यासीन पूरी कर मचो पूरी कर या अय्युहल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात अगा में ईमान आने पो अमल कर पो कुरान पढ़ो रोजो रखो नमाज पढ़ो ताजिद पढ़ ईमान छाए नबी सा मोहब्बत रख मुर्शिद सिखारियो असा के या खबर कान इयो भी ईमान जी माना असा के कह सकारी मुर्शिद हुसैन या अय्युहल्लज़ीना आमनू पेरो ईमान आन पेरो नबी सा इश्क कर नबी सा मोहब्बत कर नबी सा प्यार कर नबी के पांजी जान को वधी का समझो पो तू अमल कर कुरान पढ़ो रोजो रखो ताजुद पढ़ो तो सब करायत ज़कात भी दे सब जो करायत
मां जो छॾाईंदो वञ मुला जे यासीन पूरी कई उन खां बाद में विच वारे माण्हुनि बाहि ॾिनी खॿो हथ ॾिनोमांसि बाहि मथे उथी मां चयो मुला बाहि में घिर चिन अॻ में तूं घिर मां चयो भला ॿई गॾु चिन अॻ में तूं घिर मां ॾिनो बुल ॿार बीठो हा पोइ करे इन जो मक़सदु है घिरे मां घिराई न अलाए कीअं क़ुर में आया ते मुंहिंजा महबूबा इहे काफ़र मकर मकरीदा थी पर इन्हनि खे इहो पतो न त वल्लाह खैरुल माकिरीन ख़ुदा इन्हनि सां वधीक कंदड़ो आहे हाणे हिन जी टल आई आहे त हे अंदरि हुजे हे त कुझु थिए मां घिराई त मूंखे कुझु थिए न पर रब त वधीक पोइ ॼाणे मुर्शिद खे त अॻु ई पतो हुयो जो हथड़ा घुमाए इहो अगु ही पतो होसे हा यार छिका ॾिनी मांसि हेॾे भॼे मां चयो ॾे ख़बर अचे मां आहियां त सही नेठि आख़िरकार गले सां लाथो मांसि भाकुर आहे ख़ुदा शायद न हुनखे थी बाहि साड़े न मूंखे थी बाहि साड़े मां चयो चकर छा आहे जेकॾहिं हिन जी ॻाल्हि सची आहे त या अल्लाह मां हिन जो पासो वेद एतिरे में आवाज़ कंबर वारे साईं जो आयो अबाजन फरमाइनि था पुट पना जीअबा चे पुत्र तुझो नमरूद जे हथ में हथ आन हथ कट त पतो पवे न हथ कट हथ हिया कढंदो वयो मांसि त हथ कढी ऐं गौर सां जेॾी महिल मां हुन खां हथ कढियो आहे त मां बाहि में नारो कहिड़ो थो हणां या अली या अली या अली या या अली या अली या अली जा नारा हणंदो मौला अली शेर ख़ुदा खे सॾींदो जेॾी महिल पोइ मुंहिंजे ज़हन कमु न कयो मूंखे पतो न पियो जॾहिं बाहि ख़तमु थिए ॾिठुमि त टायर जी ट्रैक्टर जो टायर आहे उन जी पाड़ में हर मां सड़ियल आहे पुछा कनि त केरु आहे चए बाहे उहो आहे जेको तोसां बाहि में घिरियो अदा इहा ख़ुदा ख्वारी पर जेकॾहिं चको अथसि त हींअर न थींदो ईअं कोरट में लिखी ॾियणो पवंदो ऐं कंहिं ठाहू कंहिंखे मतां चवे त न मुर्शिद बि उहो आहे मुंहिंजो ए फ़कीर बि साॻो ई आहे मतां का हसरत हुजे त थियो छुटो न न हाणे बि हा मतां चई त न हाणे त मुर्शिद अञा बि वधीक कर्म करे छॾिया अञा भी वधीक करे शरीक कुर्ब करे छॾ हिकु त मोहम्मद पनाह जा पर जंहिं हुसैनी ते नज़र पवंदे ख़ुदा जो कसम सब हुसैनी तोखे मोहम्मद पनाह नज़र फ़कीर पनाह जेकॾहिं हाणे बाहि में घिरी त कंहिंसां घिरंदे कहिड़े वाह बि ॿुधा हा जेके मुंहिंजे मुर्शिद से खुलम खुला गिर पर इहे खुल में चवंदुसि जेकॾहिं मुला सिधी खुलाए त मां उन सां लहंदुसि मौली मीर सना त मां उन सां लहंदुसि ये न त पाए ते कदम हूंदो संभाल मां घटि वधि ॻाल्हायां कोन थो न वरी तकरीर में गार ॾिजांइ का जेकॾहिं तोखे मुनाज़रो करणो आहे त हाय कोर्ट में लिखी ॾे मां बि लिखी थो ॾियां न मतां का गार न मां गाला गला बि मां बि कोन कढियो आहे न को लफ़्ज़ घटि वधि कढियो त तूं बि गार न कढिजांइ जेकॾहिं सचो पंहिंजी ॻाल्हि में आहे जेकॾहिं सचो पंहिंजी ॻाल्हि में आहे त मां एॾो करे थो चवां त कोर्ट हाय कोर्ट में लिखी ॾे हाय कोर्ट में लिखी ॾे ही मुर्शिद हुसैन जो गुलाम ए कंबर वारे साईं जो कुत्तो मुल्ला तव्हां सां बाहि में गिरण जे लाइ तयार आहे सुभान अल्लाह वा आख़िर दवाना।